जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो मंज़र बयान कयो, अल्लाहु अकबर, हया ऐं शर्म जी अलमबरदार उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा सवाल करे थी अल्लाह जे रसूल खां, इलाहुल आलमीन, उन ॾिहाड़े मैदान माशर में मर्द बि हूंदा, औरतूं बि हूंदियूं, जेकॾहिं सभिनी जे जिस्म ते कपिड़ो कोन हूंदो त छा को मर्द कंहिं औरत जे तरफ़ कोन ॾिसंदो, का औरत कंहिं मर्द जे तरफ़ कोन ॾिसंदी। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जी गैरत ॾिसो। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीहि इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत व हुम ला युज़लमून। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों ऐं मुंहिंजो मुसलमान माइरूं ऐं भेनरूं, जेके यकीनन इंतिहाई दिलजमी सां क़ुरान और हदीस जे हिन इंतिहाई अहम प्रोग्राम के ॿुधी रहियूं हूंदियूं। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक जा ॿ दौर आहिनि, ॿ हिस्सा आहिनि। हिकिड़ो दौर नबी साईं जे ज़िंदगी जो मक्की दौर आहे, यानी ज़िंदगी जो उहो हिस्सो जेको रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्कतुल मुकरमा में गुज़ारियो। ऐं ॿियो दौर मदनी दौर आहे, यानी नबी साईं जे ज़िंदगी जो उहो हिस्सो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
मदीना मुनव्वरा में बसर कयो। नबी साईं जी मक्की ज़िंदगी टोटल 53 साल है। 40 साल नबूवत खां पहिरीं वारा ऐं 13 साल नबूवत मिलण खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर मक्के में गुज़ारिया आहिनि ऐं संदन ज़िंदगी जा आख़िरी 10 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में गुज़ारिया आहिनि। नबूवत मिलण खां पोइ मक्के वारी ज़िंदगी जा जेके 13 साल हुआ अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि 13 सालनि जे अंदरि सभ खां वधीक पंहिंजे दावत जे मैदान में 2 नुक़्तनि ते तवज्जो ॾिनी आहे ऐं उहे ॿई इंतिहाई अहम अक़ीदे जूं ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरीं अल्लाह ताला जी हिकिड़ाई वहदानियत अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्के वारनि खे सम्झाइण जी कोशिशि कई ऐं उन खां पोइ 2 नंबर ते जेको अक़ीदो इमामुल अंबिया इन्हनि 13 सालनि जे अंदरि लगातार बयानु कंदा रहिया उहो इहो त तव्हांखे मरण खां पोइ वरी ज़िंदह थियणो आहे। छाकाणि त मके जे माण्हुनि जो नज़रियो इहो हो अइज़ा मितना व कुन्ना तुराबन व इज़ामन इन्ना लमबऊसून, असीं जॾहिं मरी वेंदासूं मिटी थी वेंदासूं असां जूं हॾियूं सड़ी वेंदियूं इन्ना लमबऊसून, छा पोइ बि उथंदासीं, असांखे वरी बि उथियारियो वेंदो? इहो थी कोन थो सघे। जेका शइ सड़ी ख़तम थी वञे हॾियूं थी ख़ाक थी वञे उहा शइ वरी ज़िंदह कोन थी सघे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो था जेको इंसान दुनिया मां फ़ौत थिए थो उनखे जंहिं रब पैदा कयो आहे उहो उनखे वरी ॿीहर पैदा करण जी बि ताक़त रखे थो। हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़िमनन कंदो हलां त हमेशह दुनिया जे अंदरि उहे माण्हू गुमराह थिया आहिनि जिन माण्हुनि अल्लाह ताला जे ताक़त खे पंहिंजे अक़ल जे साहिमी में तोड़ण जी कोशिशि कई आहे। इंसान जो अक़िल त आहे ई महदूद, उनखे जेका शइ नज़र ईंदी आहे उहा ई सम्झ में ईंदी आहे, जेका नज़र न अचे उहा सम्झ में ईंदी कोन। मके जे माण्हुनि चयो त असीं मरी वेंदासीं हॾियूं थी वेंदासीं सड़ी वेंदासीं वरी ज़िंदा थींदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो हा तव्हां सभिनी खे वरी ज़िंदा करणु मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं हिकिड़े माण्हू खे पैदा करणु। हाणे तव्हां सोचो हज़रत आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं दुनिया में केतिरा इंसान आया हुआ, इन्हनि सभिनी इंसाननि खे ज़िंदा करणु ॿिए दफ़े अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे लाइ एतिरो आसान आहे जीअं हिकिड़े माण्हू खे पैदा करणु। हाणे अक़िल त कोन थो मञे पर अल्लाह जी कुदरत इंसान जे अक़ल खां ॿाहिरि आहे। अक़िल मञे थो त बग़ैर कंहिं मर्द ऐं औरत जेको माण्हू पैदा थींदो, अक़िल मञे थो त बग़ैर मुड़ुस जे औरत जो मुड़ुस न हुजे ऐं उनजो ॿारु ॼमे, अक़िल त कोन थो मञे पर ईमान मञे थो। ईमान हिकिड़ी अलॻि शइ आहे, अक़िल अलॻि शइ आहे। ईमान क़ब्र जे अज़ाब खे मञे थो, ईमान जन्नत खे तस्लीम करे थो, ईमान जहन्नम खे तस्लीम करे थो। इंसान जेकॾहिं अक़िल जा घोड़ा डोड़ाए त उहे माण्हू जिन अक़िल जा घोड़ा डोड़ाया उहे चवनि था त जन्नत बि कोन्हे जहन्नम बि कोन्हे क़ब्र जो अज़ाब बि कोन्हे, इंसान मरी ख़तम थी वेंदो, बसि ॻाल्हि ख़तम। हालांकि अल्लाह जे प्यारे पैगंबर इहो अक़ीदो मके वारनि खे सम्झायो त मरण खां पोइ तव्हांखे ज़िंदा थियणो आहे। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त मके जे 13 सालनि में अल्लाह जे रसूल इहे 2 बुनियादी शयूं छो बयानु कयूं? इन जे करे त
त इंसान जी जेका ज़िंदगी आहे उन जे कामयाबी जो दारो मदार बुनियादी तौर ते इन्हनि ॿिनि शयुनि ते आहे। हिकु त तौहीद, अल्लाह ताला जी हिकिड़ाई, उन खां सवाइ इंसान वटि केतिरियूं नेकियूं हुजनि, अमल हुजनि, अल्लाह जे बारगाह में हिकु नेकी बि क़बूल कोन्हे। ऐं ॿिए नंबर ते नेकियूं कंदो बि उहो जंहिंखे उमेद हुजे त आउं वरी ज़िंदह थींदुसि, मूंखे वरी अजर ऐं सवाब बि मिलंदो। जेकॾहिं बुनियादी तौर ते मरण खां पोइ ज़िंदह थियण खे इंसान मञे ई न, उहो गुनाह खां बची सघंदो? छो उनखे ख़बर आहे जेके गुनाह कयमि मूंखां पुछा कोन थींदी, हुनजो अक़ीदो इहो आहे। ऐं मरण खां पोइ वरी ज़िंदह थींदुसि ई कोन, जो मूंखे मुंहिंजे नेकियुनि जो अजर ऐं सवाब मिले, ऐं नेकियूं छो करियां? इहो बुनियादी अक़ीदो आहे इंसाननि जे ज़िंदगीअ में इनक़िलाब आणण जे लाइ। त इंसान इन ॻाल्हि जो इक़रार करे, एतराफ़ करे, मञे त मरण खां पोइ मूंखे ज़िंदह थियणो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजी हिकिड़ी सिफ़त जामे उन नास बि ज़िक्र कई आहे। फरमाई रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फी, इलाहुल आलमीन, तूं पूरी दुनिया जे इंसाननि खे क़यामत जे ॾिहाड़े जमा करण वारो आहीं। ला रैब फीह, जंहिं ॾींहं जे अंदरि को शक कोन्हे, उहो ॾींहुं लाज़िमन क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थियणो आहे। जेके इंसान दुनिया मां मरी वञनि था, फ़ौत थी वञनि था, पंहिंजे क़बरनि जे अंदरि वञनि था, क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे क़बरनि मां उथियारियो वेंदो। क़ुरान तो फरमाए यौमइज़िन तुरदून ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़िया, फरमाई उन ॾींहुं तव्हां सभिनी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कयो वेंदो। ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़िया, तव्हां मां को बि लिकण वारो लिकी कोन सघंदो, लिकण जी का जाइ पनाह कोन हूंदी। सभिनी खे मैदान माशर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं हाज़िर थियणो आहे। ऐं कहिड़ी हालत में हाज़िर थियणो आहे? इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन मंज़र खे बयानु कयो आहे। प्यारे पैगंबर फरमायो इन्नकुम महशूरून यौमल क़ियामा हुफ़ातन उरातन गुरला, तव्हां सभिनी खे क़यामत जे ॾिहाड़े जमा कयो वेंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं तव्हां सभिनी खे हाज़िर कयो वेंदो। हुफ़ातन, तव्हां पेरनि उघाड़ा हूंदा, तव्हांजे पेरनि में जुती कोन हूंदी, तव्हांजे पेरनि में को जोराब कोन हूंदो, को मोज़ो कोन हूंदो। जीअं तव्हां माउ जे पेट मां पेरनि उघाड़ा हिन ज़मीन ते आया आहियो, ईअं वरी हिन ज़मीन मां तव्हां उथंदव। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं तव्हां सभिनी खे हाज़िर कयो वेंदो। उरातन, तव्हांजे जिस्म ते कपिड़ो कोन हूंदो, तव्हांजे जिस्म ते कपिड़ो कोन हूंदो, पेरनि में जुती कोन हूंदी। गुरला, तव्हांजो तोहर ऐं ख़तनो थियलु कोन हूंदो। जहिड़ी कैफ़ियत में तव्हां माउ जे पेट मां हिन ज़मीन ते आया आहियो, इन ई कैफ़ियत में तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कयो वेंदो। जॾहिं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो मंज़र बयानु कयो, अल्लाहु अकबर, हया ऐं शर्म जी अलमबरदार उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सवाल करे थी अल्लाह जे रसूल खां, इलाहुल आलमीन, उन ॾिहाड़े मैदान माशर में मर्द बि हूंदा, औरतूं बि हूंदियूं, जेकॾहिं सभिनी जे जिस्म ते कपिड़ो कोन हूंदो त छा को मर्द कंहिं औरत जे तरफ़ कोन ॾिसंदो, का औरत कंहिं मर्द जे तरफ़ कोन ॾिसंदी। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी गैरत ॾिसो, अम्मा आयशा जी पर्दे जी अहमियत ॾिसो। अल्लाहु अकबर। हालांकि क़यामत जे ॾींहुं इंसान त मजबूर महज़ हूंदो, इख़्तियार कोई कोन हूंदो। अॼु दुनिया में असां ॾिसूं था, असांजो मुस्लमान माइरूं भेनरूं अहिड़ा लिबास पाइनि थियूं जेको अल्लाह जे रसूल फरमायो कासियातन आरियातन, कपिड़ा पातल आहिनि पर हक़ीक़त में जिस्म वाज़े पियो आहे, जिस्म खुलियो पियो आहे। इन कैफ़ियत में हिन दुनिया जे अंदरि हिकु मुस्लमान औरत खे पंहिंजी फ़िक्र कोन्हे, पर अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा केॾी गैरतमंद औरत आहे। अल्लाह जा रसूल, पोइ उन क़यामत जे ॾींहुं मर्द ऐं औरतूं गॾु हूंदा, उन ॾींहुं छा कैफ़ियत हूंदी? इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा, उन क़यामत जे ॾींहं जी सख़्ती एॾी हूंदी, क़यामत जे ॾींहं जो मंज़र एॾो हौलनाक ऐं हैबतनाक हूंदो, को मर्द कंहिं औरत जे तरफ़ कंध घुमाए ॾिसी कोन सघंदो, का औरत कंहिं मर्द जे तरफ़ पंहिंजी नज़र फेराए कोन सघंदी। इन मां अंदाज़ो लॻायो दुनिया में इंसान केतिरो आज़ादु आहे।
जेॾां ॾिसे, जेका शइ ॾिसणु चाहे, जेॾां पंहिंजो कंधु घुमाइणु चाहे घुमाए सघे थो। पर ही क़यामत जो ॾींहुं हिन जो मंज़र एॾो ख़तरनाक हूंदो, कंहिं इंसान खे कंधु घुमाइण जी त इजाज़त कोन हूंदी, पर नज़र घुमाइण जी बि हिमत कोन थींदी। इन मां अंदाज़ो लॻायो केॾो ख़तरनाक ॾींहुं आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, इन हालत में, इन कैफ़ियत में तव्हांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कयो वेंदो। क़ुरान चवे थो, वत्तक़ू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत वहुम ला युज़लमून। फरमाए, दुनिया जा इंसानो उन ॾींहं खां डिॼी वञो, तुरजऊन फीहि इलल्लाह, जंहिं ॾींहुं तव्हांखे तव्हांजे रब जे तरफ़ मोटायो वेंदो, तव्हांखे तव्हांजे रब जे तरफ़ मोटायो वेंदो। दुनिया जे अंदरि ॾिसो, पुट खां ग़लती थिए थी, हाणे घर वेंदे शर्माइजे थो त बाबा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां। शागिर्द खां नाफ़रमानी थिए थी, इदारे ऐं स्कूल में वेंदे शर्माए थो, उस्ताद जे साम्हूं कीअं वञा। रब फरमाए थो, दुनिया जा इंसानो, दुनिया जे अंदरि तव्हां ज़िंदगियूं गुज़ारियो पिया, तव्हांखे कॾहिं ख़ौफ़ थियो आहे, कॾहिं शर्मायो था, तव्हांखे कॾहिं महसूसु थिए थो त हेॾियूं नाफ़रमानियूं आहिनि, हेॾा गुनाह आहिनि, हेॾियूं ग़लतियूं आहिनि, क़यामत जे ॾियारे इलाहुल आलमीन जे साम्हूं कीअं वेंदासीं। वत्तक़ू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत, हर नफ़्स खे जेकी दुनिया में कमायो हूंदाई उन जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। जेकी दुनिया में कमायो हूंदाई, यौम तजिदु कुल्लु नफ़्सिन मा अमिलत मिन ख़ैरिन मुहदरा, उन ॾिहाड़े क़यामत जे ॾींहुं जेका भलाई जंहिं नफ़्स दुनिया जे अंदरि कई हूंदी, उनखे क़यामत जे ॾींहुं हाज़िर पाईंदो, उनखे क़यामत जे ॾींहुं हाज़िर पाईंदो। वमा अमिलत मिन सूइन, ऐं दुनिया में जेका बुराई कई हूंदाई उनजे हाज़िर थियण जी तमन्ना ई कोन हूंदी त उहे गुनाह बि ज़ाहिर थियनि, उहे गुनाह बि मुंहिंजे साम्हूं अचनि। क़ुरान चए थो, तवद्दु लौ अन्न बैनहा व बैनहु अमदम बईदा, इंसान उन ॾींहुं ख़्वाहिश कंदो त काश मुंहिंजे गुनाहनि खे मूंखां तमामु घणो परे कयो वञे, मुंहिंजी नज़र बि हिननि जे मथां न पवे, मुंहिंजूं नेकियूं हाज़िर कयूं वञनि ऐं मुंहिंजे गुनाहनि खे परे कयो वञे। रब्बुल आलमीन फरमायो, आख़िरत जो वाइदो हक़ अथव, उन अल्लाह जे साम्हूं तव्हांजी हर शइ पेश थियणी आहे। वत्तक़ू यौमन ला यजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ, अल्लाहु अकबर क़ुरान जा अल्फाज़ आहिनि। दुनिया जे अंदरि इंसान कॾहिं कंहिंजे आधार ते बि नाफ़रमानियूं कंदो आहे, साईं वेठो आहे, फलाणो वेठो आहे, फलाणो छॾाईंदो फलाणे जी पनाह गाहे, फलाणे जो मुंहिंजे पोयां सरपरस्ती आहे, उनजो मुंहिंजे पुठी ते हथु आहे, ऐं गुनाह करे ईंदुसि त बि छुटी वेंदुसि, ज़ुल्म करे आयसि त बि मूंखे छॾाईंदो। रब थो फरमाए, उन ॾींहं खां डिॼी वञो, ला यजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ, जंहिं ॾियारे को नफ़्स कंहिं नफ़्स खे को फ़ाइदो कोन ॾेई सघंदो। वला युक़बलु मिनहा शफ़ाअतुन वला युख़दु मिनहा अदलुन वला हुम युनसरून। दुनिया में टे वॾा आसरा हूंदा आहिनि, किथे सिफ़ारिश करे जान छॾाए वेंदुसि, किथे सिफ़ारिश कराए पंहिंजी जान छॾाए वेंदुसि, किथे जुर्मानो ॾेई पंहिंजी जान छॾाए वेंदुसि, किथे पंहिंजे यारनि दोस्तनि खे वठी हमिलो करे पंहिंजी जान छॾाए वेंदुसि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, क़यामत जे ॾींहुं इहे टे ई कम कोन थींदा। ला युक़बलु मिनहा शफ़ाअ, का बि सिफ़ारिश क़बूल कोन कई वेंदी। वला युख़दु मिनहा अदलुन, ऐं न वरी कंहिं इंसान खां को जुर्मानो ऐं ॾंढ वरितो वेंदो। वला हुम युनसरून, को बि उन्हनि जो हामी ऐं नासिर बि क़यामत जे ॾींहुं कोन हूंदो, उन्हनि जो मददगार बि क़यामत जे ॾियारे केरु कोन हूंदो। एसि ताईं जो क़ुरान चए थो, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम, ओ दुनिया जा इंसानो, तव्हां पंहिंजे रब खां डिॼी वञो। वख़्शौ यौमन, उन ॾींहं खां डिॼो, ला यजज़ी वालिदुन अन वलदिही शैआ, को पीउ पंहिंजे पुट खे को फ़ाइदो कोन ॾेई सघंदो। वला मौलूदुन हुव जाज़िन अन वालिदिही शैआ, ऐं न वरी को पुटु पंहिंजे पीउ खे को फ़ाइदो ॾेई सघंदो। केर बि कंहिंखे फ़ाइदो कोन ॾेई सघंदो, केर बि कंहिंखे बदिलो कोन ॾेई सघंदो। दुनियादारी अलाए कंहिंजे कंहिंजे आसरे वेठी आहे। माण्हू चवंदा फलाणो छॾाईंदो, फलाणो छॾाईंदो, फलाणो छॾाईंदो। खोलियो सही बुख़ारी, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, क़यामत जो ॾींहुं हूंदो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जो पीउ ॿई मैदान माशर में मौजूदु हूंदा। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुनिया जे ज़िंदगी में केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजे जान खे बाहि में विझण जे लाइ तयारु थियो, बल्कि दाख़िल थियो बाहि में, पंहिंजे नंढे पुट खे ज़बह करण जे लाइ तयारु थियो,
पंहिंजे नंढे पुट खे घरवारी खे जंगल ऐं बयाबान में अल्लाह जे रज़ा कारण छॾे अचे थो। क़यामत जो ॾींहुं हूंदो। क़ुरान तो प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ खे जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। हाँ, अॼु दुनिया जे अंदरि केतिरा माण्हू आहिनि ॾिसो, शिरक कराइनि खां माण्हुनि खां, सजदा कराइनि पिया माण्हुनि खां, ऐं इहो आसरो ॾियनि पिया त असीं तव्हांखे छॾाईंदासीं, क़यामत जे ॾींहुं असीं तव्हांखे छॾाईंदासूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे दरख़्वास्त कंदो, ओ मुंहिंजा मालिक, मूं त दुनिया में तोखां दुआऊं घुरियूं हुयूं, वला तुख़्ज़िनी यौम युबअसून यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। इलाहुल आलमीन, मूं तोखां दुआ घुरी हुई जॾहिं क़यामत जे ॾींहुं माण्हू मैदान महशर में पूरी इंसानियत खे उथियारियो वेंदो, उन ॾींहं जे ज़िल्लत ऐं रुसवाई खां मूंखे बचाइजि। इलाहुल आलमीन, हिन खां वॾी ज़िल्लत ऐं रुसवाई कहिड़ी हूंदी जो इब्राहिम जो पीउ जहन्नम जे अंदरि दाख़िल थिए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो, इब्राहिम अलैहिस्सलाम असीं पंहिंजे कानून खे कोन बदिलाईंदासीं। अल्लाह जो कानून आहे, को बि मुशरिक जन्नत में दाख़िल कोन थींदो, उहो भले कंहिं नबी जो पुटु हुजे या कंहिं नबी जो पीउ छो न हुजे, कंहिं नबी जो औलाद छो न हुजे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कानून आहे, को मुशरिक मर्द, का मुशरिका औरत जन्नत जे अंदरि दाख़िल कोन थी सघे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाईंदा, इलाहुल आलमीन, मुंहिंजो पीउ जहन्नम में वञे पियो। अल्लाहु अकबर। हदीस अल्फाज़ आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हुकुम थींदो, इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ खे जानवर जी शिकिल ॾियो। कंहिंजी शिकिल ॾियो? जानवर जी शिकिल ॾेई पोइ उन जानवर जे शिकिल में इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ खे वरी बि जहन्नम में उछलायो वञे। अल्लाहु अकबर। मुस्लमानो, ज़रा गौर करियो, मुहद्दिसीन इन हदीस में इहा इल्लत लिखी आहे, हदीस जे शरह में, त इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ खे जेका जानवर जी शिकिल ॾिनी वञे पई, इहो सिर्फ़ु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे इज़्ज़त जो ख़्यालु कंदे त ख़बर पवे त को जानवर जहन्नम में पियो सड़े, इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ कोन्हे। केरु आहे? को जानवर पियो जहन्नम में सड़े। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिलि मां बि पोइ उहा पीउ वारी जेका शफ़क़त आहे, जॾहिं उनखे जानवर जी शिकिल ॾिनी वञे थी तॾहिं निकिरी वेंदी, त को जानवर आहे। अल्लाहु अकबर। अंदाज़ो लॻायो, इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ो पुटु बि पंहिंजे मुशरिक पीउ खे जहन्नम खां बचाए कोन थो सघे। ॿुधायो, दुनिया में ॿियो केरु आहे जेको उन क़यामत जे ॾींहुं कंहिंखे बचाए सघे? केरु कंहिंखे बचाए कोन सघंदो। एॾो क़यामत जो ॾींहुं सख़्तु मंज़र हूंदो। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, फरमाई फयौमइज़िन वक़अतिल वाक़िआ वनशक़्क़तिस समाउ फहिय यौमइज़िन वाहिया वल मलकु अला अरजाइहा वयहमिलु अर्श रब्बिका फ़ौक़हुम यौमइज़िन समानिया। रब जो क़ुरान तो फरमाए, जंहिं ॾींहुं क़यामत जो ॾींहुं इहो क़ाइमु थींदो, फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूरि नफ़क़तुन वाहिदा वहुमिलतिल अर्ज़ु वल जिबालु फ़दुक्कता दक्कतन वाहिदा। रब जो क़ुरान तो फरमाए, जबलनि खे खणी, ज़मीन खे खणी, आसमाननि खे खणी पाण में ज़ोर सां मारियो वेंदो, एसि ताईं जो जबल जेके आहिनि रेज़ा रेज़ा थी वेंदा। वनशक़्क़तिस समाउ फहिय यौमइज़िन वाहिया। जेको आसमान सदियनि खां बग़ैर थंभनि ऐं थूणियुनि जे बीठो हो, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, इहो आसमान फाटी वेंदो, इहो आसमान कमज़ोर थी वेंदो। इज़ समाउन फ़तरत व इज़ल कवाकिबु इंतसरत। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, आसमान छणणु शुरू थी वेंदो, सितारा आसमान मां छणणु शुरू थी वेंदा। इज़ शम्सु कुव्विरत, सिज खे वेड़े सोड़ो कयो वेंदो, चंड खे बेनूर कयो वेंदो, जबलनि जेको आहे सो समुंडनि में बाहियूं लॻी वेंदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन क़यामत जे ॾींहुं हिन ज़मीनी मैदान खे, जॾहिं ज़मीन खे आसमाननि सां हयो वेंदो, इहा ज़मीन हिन जूं सभु मथायूं हेठायूं ख़तमु थी वेंदियूं। ला तरा फ़ीहा इवजन वला अम्ता। उन क़यामत जे ॾियारे तव्हांखे हिन ज़मीन ते कंहिं मथां ऐं हेठां नज़र कोन ईंदी, बिल्कुलु साफ़ मैदान वांगुरु हीअ ज़मीन थी वेंदी ऐं हिन इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कयो वेंदो। रब्बुल आलमीन जे साम्हूं जॾहिं इंसान पेश थींदो, क़ुरान उन मंज़र खे बयानु कयो, फअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा। जेको इंसान उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं बीहण खां डिॼी वियो दुनिया में, उन ॾींहुं त सभु पिया डिॼंदा, उहो डिॼणु कंहिं फ़ाइदे जो कोन हूंदो।
फ़ाइदे वारो डिॼणु कहिड़ो आहे, हिन दुनिया जे ज़िंदगी में इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां डिॼी वञे, मक़ाम रब ई पंहिंजे रब जे साम्हूं बीहण खां डिॼे। असां दुनिया में ई अल्लाह जे साम्हूं बीहण खां डिॼूं कोन था, आख़िरत में कीअं डिॼंदासीं? हा, निमाज़ में बि त अल्लाह जे साम्हूं बीहूं था न, डिॼूं था। ख़ौफ़ आहे, नज़रूं कॾहिं हेॾां पियूं घुमनि, कॾहिं हेॾां पियूं घुमनि, दिमाग़ कहिड़ा हिसाब पियो करे, जिस्म जा उज़वा कहिड़ियूं हरकतूं पिया कनि, ख़बर कोन्हे त बीठा कंहिंजे साम्हूं आहियूं। अल्लाहु अकबर। हिकिड़ो शागिर्द स्टूडेंट पंहिंजे उस्ताद जे साम्हूं जीअं बीहे थो, असांखे एतिरो बि हया निमाज़ में पंहिंजे रब जो कोन हूंदो आहे। हक़ीक़त इहा आहे, एतिरो हया बि हिन इंसान खे निमाज़ जे अंदरि अल्लाह जे साम्हूं बीहण जो कोन्हे, त पोइ क़यामत जे ॾींहं वारे बीहण खां ही इंसान कीअं डिॼी सघे थो? डिॼणो आहे असांखे अल्लाह ताला जे साम्हूं। क़यामत जे ॾींहुं असांखे बीहारियो वेंदो, इंतिहाई अजीब मंज़र हूंदो। इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा, इलाहुल आलमीन उन क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे हिसाब खे आसान कजि। केरु पियो दुआ घुरे? नबीअनि जो सरदार इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुस्लमानों कॾहिं राति जे अंधेरनि में, अकेलाईअनि में, तन्हाईअनि में उथी करे असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इहे दुआऊं घुरियूं आहिनि, ओ असांजा मालिक क़यामत जे ॾींहुं असांजो हिसाब आसान कजां। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, अल्लाह जा प्यारा पैगंबर उन क़यामत जे ॾींहुं जेको हिसाब थींदो उहो त हूंदो ई मुश्किल। उन जे आसान थियण जो मतिलबु छा आहे? अल्लाह जो पैगंबर पियो डिॼे त अल्लाह जे साम्हूं क़यामत जे ॾींहुं पेश थियणो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त यजमउल्लाहु रसूल, अल्लाह त रसूलनि खे बि क़यामत जे ॾींहुं गॾु कंदो, ऐं उहो रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं नबीअनि ऐं रसूलनि खां बि पुछंदो। अम्मा आयशा फरमाए थी, अल्लाह जा रसूल हिसाब जे आसान थियण जो मतिलबु छा आहे? इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, आयशा क़यामत जो ॾींहुं हुजे, मैदान माशर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं बानो हुजे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त बाने खां पुछंदो वञे, अतारिफ़ु ज़ंब कज़ा व कज़ा, फलाणो बानो गुनाह कयो अथई, फलाणो गुनाह कयो अथई। बानो एतराफ़ कंदो वञे, मञींदो वञे, इहो हिसाब आसान आहे। पर उन गुनाह खां पोयां, सवाल खां पोयां जेकॾहिं वरी इहो सवाल थिए त छो कये इहो गुनाह, फमनू केश उज़ेबा, पोइ जंहिंजो मुनाक़शो कयो वियो, जंहिंखां छो जे तरीक़े सां जवाबु पुछियो वियो, उहो इंसान अज़ाब में मुब्तला थी वेंदो। छो त अल्लाह जे छो जो जवाबु ॾियण में बि कंहिंमें सघ कोन हूंदी, कंहिंमें ताक़त कोन हूंदी जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे जवाबु ॾेई सघे। इहा कैफ़ियत आहे कंहिंजी इमामुल अंबिया जी, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कैफ़ियत आहे। उहो मैदान महशर जो मंज़र हदीस शिफ़ात मां अंदाज़ो लॻाए सघूं था, केॾो मुश्किल ऐं ॾुखियो हूंदो। जिते हिसाब शुरू कराइण एतिरो ॾुखियो आहे, उते हिसाब ॾियणु केतिरो ॾुखियो हूंदो। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, सही बुखारी जी हदीस आहे, पूरी दुनिया जे उम्मतनि जा इंसान गॾिजी हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा। ए आदम अलैहिस्सलाम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सिफ़ारिश कर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिसाब शुरू करे। छो त मैदान महशर में बीठा आहिनि इंसान, ऐं उन्हनि जे मथां सिज 1 फुट जे बराबरि मथां आहे, 1 गिरांट जे बराबरि। पर इंसान खे जेको पघर थींदो उहो सिज जे हिसाब सां कोन थींदो, छो त सिज त सभिनी खे वेझो हूंदो, कंहिं हिकु इंसान खे न। पर मैदान महशर में इहो पघर बि इंसान खे इंसान जे गुनाहनि जे करे थींदो। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिंजा गुनाह थोरा हूंदा उहे भेॼियुनि ताईं पघर में ॿुॾल हूंदा, जंहिंजा गुनाह अञा वधीक हूंदा उहे गोॾनि ताईं ॿुॾल हूंदा, जेके अञा वधीक हूंदा उहे चेल ताईं पघर में ॿुॾल हूंदा। व मिनहुम मन यल्जमुहुल अरक, केतिरा ई अहिड़ा बि हूंदा जिन खे पघर सां लगाम अची वेंदो। जीअं लगाम जी जेका लोह जो सरियो हूंदो आहे, हिकिड़ो चप हुन जे हेठां हूंदो आहे, ॿियो चप जानवर जो मथां हूंदो आहे। मैदान महशर में गुनाहनि जे करे गुनाहगारनि खे पघर एतिरो थींदो जो हेठियों चप बि पघर में ॿुॾल हूंदो। तव्हां अंदाज़ो लॻायो दुनिया में इन पघर जी तकलीफ़ केतिरी मुश्किल थींदी आहे, केॾी ॾुखी लॻे थी। हालांकि पेर पघर में ॿुॾल कोन हूंदा आहिनि, जिस्म पघर में ॿुॾल कोन हूंदो आहे। तव्हां असांजी बनियान जेका आहे उहा पघर में ॿुॾल आहे, कमीस पघर मां पुसियल आहे। दिलि चवे थी हींअर लाइ फिटो करे वञिजी को सुख जो साह खणा। मैदान महशर में क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं एतिरो इंसान पघर जे अंदरि ॿुॾल हूंदो, तॾहिं परेशान थी करे पूरी इंसानियत हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा।
आदम अलैहिस्सलाम तव्हां अल्लाह के सिफारिश करियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिसाब किताब शुरू करे। ॿुधायो जिते हिसाब शुरू कराइण एतिरो ॾुखियो आहे उते हिसाब ॾियणु केतिरो ॾुखियो हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम मोट कहिड़ी ॾींदा, जवाब कहिड़ो ॾींदा? फरमाईंदा मूंखां ज़िंदगी में हिकिड़ी ख़ता थी आहे, हिकिड़ी ग़लती थी आहे। मूंखे ॿुधायो जंहिंखां पूरी ज़िंदगी में हिकिड़ी ग़लती थी आहे उहो एतिरो परेशान आहे जंहिं तव्हां मूं जहिड़नि गुनाहगारनि खां एतिरियूं ग़लतियूं थियूं जेके यादि बि कोन्हे। हिकिड़े हफ़्ते में गुनाह केतिरा था करियूं, हिकिड़े महीने में गुनाह केतिरा था करियूं, उन्हनि खे का फ़िक्र आहे? जंहिंखां पूरी ज़िंदगी में हिकिड़ी ख़ता थी उनखे हिम्मत कोन थी थिए जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि सिफारिश करे इलाहुल आलमीन हिसाब शुरू कर। ऐं उहे दुनिया जा केॾा बेवकूफ़ इंसान आहिनि जेके चवनि था फलाणो सिफारिश कंदो असीं छुटी वेंदासीं। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हिम्मत कोन पई थिए। ऐं वरी अजीब ॻाल्हि त ग़लती बि अहिड़ी जेका माफ़ बि थियल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहा ग़लती माफ़ बि करे छॾी आहे, पर पोइ बि एॾो डपु थिए थो, एतिरो ख़ौफ़ आहे त इन हिकिड़ी ग़लती माफ़ कयल ग़लती जे करे ख़बर न आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां मोट कहिड़ी मिलंदी। हज़रत नूह अलैहिस्सलाम तमामु अंबिया अलैहिमुस्सलाम कंहिंखां ज़िंदगी में का हिकिड़ी जेको आहे सो ग़लती थी आहे अल्लाह जे साम्हूं हिसाब शुरू करण जी सिफारिश कोन था कनि। हलंदे हलंदे पूरी उम्मत, पूरी इंसानियत इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पेश थींदा। अल्लाह जा रसूल तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जो राज़ मौजूदु आहे ऐं उहो राज़ प्यारे पैगंबर तव्हां असांखे बि ॿुधाए छॾियो आहे। मुस्लमानो, जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजो रब तव्हांजे गुनाहनि जे करे तव्हां खां नाराज़ थी चुको आहे, पोइ सजदा करियो। सजदनि सां रब परचंदो आहे, सजदनि सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थींदो आहे। इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं सजदो कंदा, उन सजदे सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थी पवंदो। पर राज़ी थी ईअं कोन फरमाईंदो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे जन्नत में मोकिलिए, जंहिंखे जहन्नम में मोकिलिए। वरी बि नबी ऐं अल्लाह जो जेको फ़र्क़ु आहे उहो बरक़रार रहंदो। सल तो त मथो मथे खणी तूं सवाल कर ॾींदुसि आऊं, ॾियण वारो आऊं आहियां, घुरण वारो तूं आहीं। अल्लाहु अकबर। ॾियण जो इख़्तियार अॼु बि कंहिंजे हथ में आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे, कंहिं नबी जे हथ में कोन्हे, कंहिं वली जे हथ में कोन्हे, कंहिं मुर्शिद जे हथ में कोन्हे, सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात जे हथ में उहो इख़्तियार आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन डिघे सजदे खां पोइ राज़ी थींदो ऐं हिसाब शुरू थींदो। जिते हिसाब शुरू कराइण एतिरो ॾुखियो उते हिसाब ॾियणु केतिरो ॾुखियो हूंदो। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़अउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। फरमाई दुनिया जा इंसानो पंहिंजे रब खां ॾिजो, उहो रब जंहिं वटि आसमाननि ज़मीननि जी बादशाही आहे। दुनिया में त अल्लाहु अकबर हिकिड़े वार्ड जे चेयरमैन खां माण्हू ॾिजंदा आहिनि, अदा वॾो बदमाश आहे, बदिलो वठंदो, सज़ा ॾींदो, इंतकाम वठंदो। अल्लाहु अकबर। ऐं अल्लाह जी ज़ात जंहिंजी आसमाननि ऐं ज़मीननि में बादशाही आहे, हेॾो वॾो बादशाह रब आहे, उन रब्बुल आलमीन खां बेखौफ़ थी इंसान दुनिया में ज़िंदगी गुज़ारे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, ख़ौफ़ करियो उन अल्लाह जे ज़ात खां। इन ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम। क़यामत जे ॾींहं जो हिकिड़ो झटको एॾो सख़्तु हूंदो जंहिंजी अजीब कैफ़ियत इंसाननि जी थी वेंदी। इन ज़लज़ले मां मुराद क़यामत जे क़ाइमु थियण वारो ज़लज़लो कोन्हे, क़यामत जे हिकिड़े मरहले जो झटको आहे जेको पूरी इंसानियत खे ईंदो। हिकिड़ो झटको हूंदो इंतिहाई ख़तरनाक, ऐं कैफ़ियत छा थी वेंदी? अल्लाहु अकबर। इन ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत। खीर पीआरींदड़ मां पंहिंजे खीर पीअण वारे बचे खां गाफ़िल थी वेंदी। हू अरबी जे अंदरि औरत खे मुर्ज़िउन चइबो आहे, खीर पीआरण वारी खे। पर जॾहिं ॿार उन जे छाती सां लॻल हुजे ऐं खीर पी रहियो हुजे, उन कैफ़ियत खे मुर्ज़िअतुन चइबो आहे। वरना अरबी ज़बान में औरतुनि जूं जेके मख़सूस कैफ़ियतूं आहिनि, मसलन हैज़ वारी औरत, खीर पीआरण वारी औरत, हमल वारी औरत, उन जे लाइ मुज़क्कर जा लफ़्ज़ ई इस्तेमालु थी वेंदा,
छो तो उन में इन्हनि जेको आहे सो कैफ़ियतनि में मर्द को उन्हनि सां शामिल आहे ई कोन जो कंहिंजे ज़हन में ॿिए तरफ़ जेको आहे सो सवाल वञे। ही औरत जेका खीर पीआरे रही हूंदी ऐं पंहिंजे बचे खां छाती सां लॻाए, अल्लाह अकबर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो उन टाइम ते पंहिंजे उन ॿार खे बि मां विसारे छॾींदी। ऐं इहो जेको मौक़ियो हूंदो आहे न, इहो माउ जे मोहबत जो आख़िरी हूंदो आहे। माउ पंहिंजे हर बचे सां मोहबत करे थी, पर ख़ासि करे खीर पीअण वारे ॿार सां, ऐं उहो ॿार बि उन टाइम जॾहिं खीर पी रहियो हुजे, तॾहिं अञा वधीक माउ जी मोहबत जी कैफ़ियत अजीब हूंदी आहे। अल्लाह ताला फरमायो क़यामत जो ॾींहुं एॾो सख़्तु हूंदो, खीर पीआरण वारनि माइरनि खे पंहिंजा बच्चा विसरी वेंदा। अॼु दुनिया जे अंदरि असांजूं माइरूं भेनरूं निमाज़ न पढ़ण खां बहाना कंदियूं, नथा मुंहिंजो ॿारु नंढड़ो आहे ऐं निमाज़ कोन थी पढ़ी सघां। अल्लाह अकबर, इहे ॿार त विसरी वेंदा, क़यामत जे ॾींहुं इहे ॿार विसरी वेंदा। अल्लाह जे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़े ॿार जे करे छा निमाज़ छॾण जी इजाज़त ॾिनी आहे? कॾहिं बि न। अल्लाह जे प्यारे पैगम्बर हर हाल में निमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं क़ुरान में अल्लाह ताला फरमायो वकुल्लु ज़ाते हमलिन हमलहा, हर हमल वारी औरत जंहिंजे पेट में हमल मौजूदु हुजे, ज़ाते हमल तॾहिं थींदी उन्हनि औरतुनि जा हमल किरी वेंदा। हाणे कुझु माण्हू आहिनि मुनकिरीन हदीस वग़ैरह, उहे एसि ताईं जो क़ुरान जे इन्हनि आयतुनि ते बि एतिराज़ कंदा आहिनि त क़यामत जे ॾींहुं माइरनि वटि ॿार किथे हूंदा जो विसरी वेंदियूं? क़यामत जे ॾींहुं औरत खे हमल कीअं हूंदो जो उन्हनि जा हमल ज़ाया थींदा? क़ुरान जा इहे अल्फाज़ असांजे अक़ल में कोन था अचनि। वरी बि ॻाल्हि उहा ई अक़ल जी आहे। अल्लाह जे कुदरत खे अक़ल जे साइमी में तोड़े अल्लाह जे क़ुरान जो इनकार करणु। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी हदीस आहे सही मुस्लिम में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान जो जंहिं हालत में मौत अचे थो, क़यामत जे ॾींहुं उन हालत में उथंदो। दुनिया में केतिरियूं माऊं हूंदियूं जिन खे खीर पीआरींदे अटैक थी वियो हूंदो, उहे क़यामत जे ॾींहुं उन कैफ़ियत में उथंदियूं। केतिरियूं औरतूं आहिनि हमल जे दौरान, डिलीवरी जे दौरान फौत थी वञनि थियूं, उहे क़यामत जे ॾींहुं उन कैफ़ियत में उथंदियूं। अल्लाह अकबर। शहीद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिस्म मां रत वहंदे शहादत अचे थी, क़यामत जे ॾींहुं उथंदो, जिस्म मां रत वहंदो ईंदो। हाजी अहराम जे हालत में फौत थिए थो, क़बर मां उथंदो, अहराम बदल हूंदो, तलबियो पढ़ंदो ईंदो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। अल्लाह अकबर। जंहिं इंसान जो जंहिं हालत में मौत थिए थो उन हालत में उथंदो। पोइ हिकिड़ो टाइम ईंदो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाईंदो तुंहिंजे औलाद मां जहन्नम जो हिसो कढ, जहन्नम जो हिसो तुंहिंजे औलाद मां कढ। अल्लाह अकबर। हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो मुंहिंजा रब केतिरो हिसो कढां, केतिरो हिसो कढां? अल्लाह ताला जे तरफ़ां जवाबु ईंदो 1000 मां 999, 1000 मां 999 जहन्नम जे लाइ कढ। जॾहिं अल्लाह जे तरफ़ां इहो जवाबु ईंदो, उन टाइम ते खीर पीआरण वारनि माउनि जे हथनि मां बच्चा किरी पवंदा, हमल किरी वेंदा। फ़कैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौमन यजअलुल विल्दान शीबा। नंढड़ा ॿार उन टाइम ते ॾुख में पोड़ा थी वेंदा। मतां इन 999 में मुंहिंजो न नालो अची वञे। ख़बर आहे न दुनिया में ॾुख जे करे माण्हू जल्दी पोड़ो थींदो आहे। केतिरा माण्हू घर जा ख़ुशहाल बहितरीन माशा अल्लाह उनखे अल्लाह नेमतनि सां नवाज़ियो हूंदो आहे, 80 साल जो पोड़ो बि 50 साल जो पियो लॻंदो आहे। केतिरो माण्हू ग़रीब मिसकिन दुनिया में केतिरा माण्हू आहिनि 30 साल जो हूंदो आहे, लॻंदो 70 साल जो आहे। ज़िंदगी ॾुखनि में बि गुज़रे। अल्लाह फरमायो जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हज़रत आदम खे इहो हुकुम मिलंदो, तॾहिं नंढड़ा ॿार बि पोड़ा थी वेंदा इन ॾुख में, परेशानी में। अंदाज़ो लॻायो मुस्लमानो केॾो ॾींहुं ख़तरनाक आहे उहो। क़यामत जो ॾींहुं केॾो ख़तरनाक आहे, केतिरो हैबतनाक आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे सहाबा कराम अल्लाह जे रसूल खां पुछो अल्लाह जो नबी पोइ उहे केरु हूंदा 999? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घणाई याजूज माजूज जे औलाद जी हूंदी। ऐं तव्हां जेका मुंहिंजी उम्मत आहियो, मूंखे अल्लाह जे ज़ात में उमेद आहे जन्नत जो 3 हिसो तव्हां हूंदा। मूंखे अल्लाह जे ज़ात में उमेद आहे जन्नतियुनि जो अधु तव्हां हूंदा। अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो अल्लाह अकबर। तव्हां आम उम्मतनि जे मुक़ाबले में तव्हांजो तइदाद आहे ईअं जीअं सफ़ेद रंग जो ढगो हुजे, उनजी जेका कोट हूंदी आहे ढगे जी,
उन वटि के चंद वार कारा हुजनि, तव्हां आयो उम्मतनि में एतिरा, पर क़यामत जे ॾींहुं जन्नत जे अंदरि मूंखे उमेद आहे त अधु तव्हां हूंदा इंशा अल्लाह। तौहीद जे बुनियाद ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुवहिदीन खे इंशा अल्लाह जन्नत में दाख़िल कंदो। त मुंहिंजा दोस्तो मुस्लमान भाइरो, इहो ऐलान जॾहिं थींदो हमल वारियुनि औरतुनि जा हमल ज़ाया थी वेंदा, खीर पीआरण वारियुनि मायुनि जे हथनि मां बचा छॾाए वेंदा, नंढड़ा ॿार नंढी उमिरि में फ़ौत थियण वारा उहे पोड़ा थी वेंदा। अंदाज़ो लॻायो त इन ॾींहं जी हौलनाकी केॾी ख़तरनाक आहे। अल्लाहु अकबर। हिकु तरफ़ एॾी हौलनाकी हुजे, ज़मीन बिल्कुलु प्लेन बराबरि, सिज इंसान जे मथां वेझो, पीउ पुट भाउ कंहिंजो बि आसरो न हुजे। अल्लाहु अकबर। इन टाइम ते हिकिड़ो मरहलो अहिड़ो ईंदो जॾहिं इंसान, क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो जेके मुशरिक हूंदा, अल्लाह जे ज़ात सां शिरक करण वारा हूंदा, उहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह सां कूड़ ॻाल्हाईंदा। छो त दुनिया में कूड़ करे करे आदत थी वेंदी, हमेशह कूड़ो दिफ़ा, कूड़ दुनिया जे अंदरि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे उथियारींदो, तॾहिं चवंदा वल्लाहि रब्बना मा कुन्ना मुशरिकीन। अल्लाह, असांखे तुंहिंजे ज़ात जो कसम आहे, असां दुनिया जे अंदरि शिरक कयो ई कोन, असां दुनिया जे अंदरि शिरक कोन कयो। ॿिए मक़ाम ते क़ुरान में अल्लाह फरमायो यौम यबअसुहुमुल्लाहु जमीअ, अल्लाह उन्हनि सभिनी खे उथियारींदो, यालिफून लहू कमा यालिफून लकुम। पोइ कूड़ कसम खणी कूड़ कंदा अल्लाह जे ज़ात जे साम्हूं, जीअं तव्हांजे साम्हूं दुनिया में कंदा। तव्हां चओ था न हीउ शिरक आहे, हीउ अल्लाह खां सवाइ ॿिए जे नाले नज़र नियाज़, ही शिरक आहे, इहो हराम आहे। तव्हांखे कसमूं खणी चवंदा इहो हलाल आहे, इहो हक़ जाइज़ आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मुशरिक मैदान माशर में अल्लाह जे साम्हूं कूड़ा कसम खणंदो। ऐं सही मुस्लिम जी हदीस जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह ताला जे ज़ात खे इंसान ईअं बि चवंदो। हज़रत अनस बिन मालिक जी रिवायत, नबी साईं हिकु ॾींहुं वेठा हुआ, खिलिया, ओचितो नबी साईं जे चहिरे ते मुस्कुराहट आई। हज़रत अनस फरमाए थो, असां पुछियोसीं अल्लाह जा रसूल छाजे करे था खिलो? नबी साईं फरमायो मिन मुख़ातबतिल अब्द रब्बह, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ऐं बाने जी जेका गुफ़्तगू थींदी मूंखे उन ते खिल थी अचे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ऐं बाने जी जेका गुफ़्तगू थींदी मूंखे उन ते खिल थी अचे। ऐं उहा गुफ़्तगू कहिड़ी हूंदी? हदीस में मौजूदु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे बानो चवंदो मुंहिंजा मालिक, अॼु जे ज़ुल्म खां तूं मूंखे छुटकारो कोन ॾिनो आहे? अल्लाह फरमाईंदो हा मूं छुटकारो ॾिनो आहे। बानो चवंदो मुंहिंजा रब, अॼु आऊं पंहिंजनि शाहिदनि खां सवाइ ॿिए जे शाहिदी ते बि एतबार कोन कंदुसि। ला उजीज़ु अला नफ़्सी शाहिदन इल्ला मिन्नी, मूंखां सवाइ ॿियो केरु शाहिदी ॾींदो ऐं शाहिदी कोन क़बूल कंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो ठीकु आहे, अॼु तुंहिंजा पंहिंजा शाहिद आहिनि, अॼु छा तुंहिंजा पंहिंजा शाहिद आहिनि। कहिड़ा शाहिद हूंदा? अल्लाह किताब खोले साम्हूं रखंदो। हाणे तूं पाण शाहिद थी, तुंहिंजे ज़िंदगी जो किताब तुंहिंजे साम्हूं आहे, ॿियनि जे गवाहियुनि जी ज़रूरत कोन्हे, तूं पाण फ़ैसिलो कर। इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा। रब तो फरमायो वो से अल किताब, किताब खोले रखियो वेंदो, इंसान खे चयो वेंदो इक़रा किताबक, पंहिंजे किताब खे तूं पाण पढ़, पंहिंजे किताब खे तूं पाण पढ़। मतां केरु सम्झे त असीं दुनिया में अणपढ़िया आहियूं, क़यामत में कीअं पढ़ी सघंदासीं? असीं त दुनिया में बि अणपढ़िया थियो छुटियो वञूं, क़यामत जे ॾींहुं बि अणपढ़िया थी आज़ाद थी वेंदासीं। बल्कि न क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर इंसान खे पढ़ण जी सलाहियत ॾींदो, भले उहो अणपढ़ियो छो न हुजे। इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा। बाना पंहिंजो किताब पढ़ी अॼु तूं पाण फ़ैसिलो कर, ॿियनि जूं शाहिदियूं, ॿियनि जूं गवाहियूं तोखे जेको आहे सो तोखे उन्हनि ते एतमाद कोन्हे, तूं पाण पंहिंजो फ़ैसिलो कर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो ॿिया किरामन कातिबीन तुंहिंजे मथां शाहिद आहिनि, जेके हमेशह तोसां गॾु रहिया आहिनि। पोइ इंसान पंहिंजे ज़बान सां कूड़ ॻाल्हाइणु शुरू कंदो, जीअं मुशरिकीन जे बारे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में फरमायो। रब फरमायो पोइ ज़बान ते मोहर हई वेंदी ऐं चयो वेंदो अॼु इंसान जे जिस्म खां पुछियो हूंदो तव्हां पाण गवाही ॾियो। छा आहे? तव्हां पाण गवाही ॾियो। इन मंज़र खे इन अंदाज़ में सोचियो, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कोर्ट में वञे जज जे साम्हूं, पंहिंजा ॿ चारि रिश्तेदार गॾु वठी वञे, बाबा हलो मुंहिंजे दिफ़ा जे लाइ मूंसां गॾु हलो। जॾहिं उते वञे तॾहिं उहे ई उन जे ख़िलाफ़ु शाहिदी ॾियनि,
त पोइ इंसान जी छा हालत थींदी? अचानक हैरान थी वेंदो इंसान। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। रब जो क़ुरान तो फरमाए अॼु ज़बाननि ते मोहर लॻी वई, कूड़ा कसम जिन खया खणी वरिता, जिन कूड़ ॻाल्हाए वरितो, हाणे ज़बान ते मोहर लॻाई वई आहे। अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम। अॼु तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, अॼु तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा। अॼु हीअ दुनिया जेका आहे न, तरक़ी याफ़्ता दुनिया आहे। CCTV कैमरा खां हर माण्हू डिॼे थो, दुकान में मज़दूर डिॼे थो, ऑफिस में मुलाज़िम डिॼे थो, अदा कैमरा लॻी पई आहे, लिखियो पियो वेंदो आहे कम कैमरा जे अख खां तूं लिकियल कोन आई आहे। हीअ दुनिया त अॼु तरक़ी कई आहे, मुंहिंजे रब ही CCTV कैमराऊं अॻु में लॻाए छॾियूं आहिनि। तव्हां मुंहिंजे अंदरि ही CCTV कैमरा लॻियल आहे, महफ़ूज़ पिए करे। जेकी पिया करियूं हिननि हथनि सां उहो सभु कुझु सेव थिए पियो। क़यामत जे ॾींहुं इहे हथ ॿुधाईंदा, गवाही ॾींदा अल्लाह जे साम्हूं। अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम। CCTV कैमराऊं बि केतिरियूं रब लॻायूं आहिनि, 2 हथ आहिनि, 2 पेर आहिनि। इहे पेर बि गवाही ॾींदा, ही हथ बि गवाही ॾींदा। क़ुरान फरमाए थो हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यक्सिबून। रब जो क़ुरान थो फरमाए इंसाननि जा हथ बि शायदि ई ॾींदा, 2 अखियूं बि शायदि ई ॾींदियूं, 2 कन बि शायदि ई ॾींदा। 2 हथ, 2 पेर, 2 अखियूं, 2 कन, घणा शायद थिया? 8 शायद। दुनिया चवंदा आहियूं 2 शायद ॾियो फ़ैसिलो थी वेंदो, ही 8 शायद आहिनि। व जुलूदुहुम, ऐं इंसान जो पूरे जिस्म जी समूरी खल उहा बि गवाही ॾींदी। इन खल खे हराम ते पालियूं था, हराम खारायूं था, इन में सूंहं ख़ूबसूरती पैदा करण जे लाइ शरीयत खां हटी करे नाजाइज़ कम करियूं था। इन जिस्म खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ क़यामत जे ॾींहुं इहो जिस्म अल्लाह जे बारगाह में गवाही ॾींदो। क़ुरान चवे थो इंसान हैरान थी वेंदो, हाणे वञे केॾांहुं, छा करे? पूरो जिस्म मुखालिफ़ थी वियो आहे। वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना क़ालू अंतकन अल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै। इंसान चवंदो पंहिंजे जिस्म जे खल खे, तव्हां अॼु मुंहिंजे मथां गवाही छो ॾिनी आहे? इंसान जो जिस्म जवाबु ॾींदो अंतकन अल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै। अॼु उन रब असांखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे जंहिं हर शइ खां ॻाल्हायो आहे। हर शइ पई ॻाल्हाए, ॿकरियूं ॻाल्हाइनि पियूं, ढगियूं ॻाल्हाइनि पियूं, जानवर ॻाल्हाइनि पिया। अॼु अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे बि ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। अल्लाहु अकबर। वरी जिस्म चवंदो मा कुंतुम तस्ततिरून अन यशहद अलैकुम समउकुम वला अबसारुकुम वला जुलूदुकुम वलाकिन ज़ननतुम अन्नल्लाह ला यअलमु कसीरम मिम्मा तअमलून। जिस्म चवंदो पोइ त दुनिया में बचियो हा, अॼु असां ते था मयार करियो, दुनिया में कुझु ख़्यालु करियो आहे त हथनि सां कहिड़ा गुनाह पिया करियूं, पेरनि सां कहिड़ा गुनाह पिया करियूं, कननि सां एयरफोन लॻाए कहिड़ा गुनाह पिया करियूं, अखियुनि सां कहिड़ा गुनाह पिया करियूं। तव्हां दुनिया में बचण जी कोशिशि कोन कई, अखियूं पूरे गुनाह कया, ऐं अॼु असां ते मयार करियो था त तव्हां शायदि ई छो ॾिनी आहे। वलाकिन ज़ननतुम अन्नल्लाह ला यअलमु कसीरम मिम्मा तअमलून। तव्हां त दुनिया में सम्झंदा हुआ त जेके असीं गुनाह करियूं पिया अल्लाह असांखे ॾिसे ई कोन पियो। तव्हां त हेॾां होॾां कंध फेराए मुतमइन थींदा हुआ, उस्ताद कोन थो ॾिसे, वॾो कोन पियो ॾिसे, घर जो सरपरस्त कोन थो ॾिसे, दोस्त कोन पिया ॾिसनि, मुआशिरो कोन पियो ॾिसे, माना मूंखे केर बि कोन पियो ॾिसे। पोइ मुतमइन थी तव्हां दुनिया में गुनाह कंदा हुआ। ज़ालिकुम ज़न्नुकुम अल्लज़ी ज़ननतुम बिरब्बिकुम अर्दाकुम फ़अस्बहतुम मिनल ख़ासिरीन। इन गुमान जेको आहे तव्हांखे हलाक ऐं बर्बादु कयो। जेकॾहिं हर गुनाह जे टाइम ते तव्हां इहो सोचियो आहे त दुनिया जो को इंसान मूंखे ॾिसे न ॾिसे, पर हिसाब वठण वारो त ॾिसे पियो, त तव्हां पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो हा, पंहिंजो पाण खे नाफ़रमानियुनि खां बचायो हा। जिस्म जा उज़वा गवाही ॾींदा, अल्लाह जो पैगुंबर गवाही ॾींदो मैदान महशर में। अल्लाहु अकबर। क़ुरान गवाही ॾींदो, अल क़ुरान हुज्जतुल लक औ अलैक। क़ुरान तव्हांजे ख़िलाफ़ या त गवाही ॾींदो या तव्हांजे हक़ में अची गवाही ॾींदो। जॾहिं एॾा सारा गवाह मैदान महशर में हिन इंसान जे ख़िलाफ़ अची बीहंदा
तॾहिं इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दरबार में कहिड़ो मोह ॾेखारे सघंदो। वलो तरा इदिल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना वसमिअना फरजना नअमल सालिहन इन्ना मूकिनून। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन क़यामत जे ॾियारे इन्हनि ॾोहारियनि मुजरिमनि जा कंध शर्म विचां झुकियल हूंदा, कंध शर्म विचां झुकियल हूंदा ऐं चवंदा इलाहुल आलमीन दुनिया में जेकी ॿुधोसीं अॼु ॾिठोसीं, जहन्नम खे बि ॾिठोसीं, तुंहिंजे अज़ाब जी सख़्ती बि ॾिठीसीं, मैदाने महशर जूं सख़्तियूं बि ॾिठियूं मुंहिंजा मालिक, फर्जना नअमल सालिहा, हाणे हिकु दफ़े वापसि मोकिल नेक अमल करे ईंदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो हाणे ज़िंदगी जो मौक़ो ज़ाया करे आया, हाणे मौक़ो कोन मिलंदो। सिर्फ़ु इहा कैफ़ियत कोन हूंदी। यौमइज़िम वजूह यौमइज़िम मुस्फ़िरा ज़ाहिकतुम मुस्तबशिरा व वजूह यौमइज़िन अलैहा गबरा तरहकुहा कतरा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन ॾींहुं इंसान जे चहिरे जा तासुरात बि ॿुधाईंदा त हीउ कामयाबु थियो आहे या नाकाम थियो आहे। चहिरो ॿुधाईंदो न, को माण्हू ईंदो पियो परे खां, हमरा पक सां का ॾुख जी ख़बर खणियो पियो अचे, परियां खिलंदो अचे त पक सां का ख़ुशी जी ख़बर खणियो अचे। क़ुरान चवे थो केतिरा चहिरा उन क़यामत जे ॾियारे चमकंदड़ हूंदा। वजूह यौमइज़िम मुस्फ़िरा ज़ाहिकतुन खिलंदड़ हूंदा, मुस्तबशिरा ऐं इंतिहाई ख़ुशि हूंदा। वजूह यौमइज़िन अलैहा गबरा केतिरा अहिड़ा चहिरा हूंदा जंहिंजे मुंहं ते ॼण त कंहिं मिटी मले छॾी हुजे, अहिड़ी उन्हनि जी कैफ़ियत थी वेंदी मैदाने महशर में। वजूह यौमइज़िन मुस्फ़िरा ज़ाहिकतुन मुस्तबशिरा वजूह यौमइज़िन अलैहा गबरा तरहकुहा कतरा उलाइका हुमुल कफ़रतुल फजरा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जिन माण्हुनि जे चहिरनि जी क़यामत जे ॾींहुं इहा कैफ़ियत हूंदी उहे या त काफ़िर हूंदा या त फाजिर हूंदा, गुनाहगार ऐं ॾोहारी हूंदा। गुनाहनि जो असरु उन्हनि जे चहिरनि ते ज़ाहिर थींदो, जीअं दुनिया में गुनाहनि जो असरु हजरे अस्वद ते ज़ाहिर थिए पियो। अल्लाह जे रसूल फरमायो हजरे अस्वद जॾहिं जन्नत मां आयो हो तॾहिं सुफ़ेद हो, खीर खां सुफ़ेद हो, सवदत हो ख़ताया बनी आदम, आदम जे औलाद जे गुनाहनि उनखे कारो करे छॾियो। क़यामत जे ॾींहुं इंसान जो चहिरो बि कारो थींदो, असरु दुनिया में बि थिए थो। गुनाहनि जो असरु इंसान जे चहिरे ते दुनिया में बि थिए थो, ईअं न आहे। केतिरा चहिरा इंतिहाई जेको आहे सो नेकी उन्हनि जे चहिरनि मां ज़ाहिर बि थींदी आहे, उन्हनि माण्हुनि जे चहिरनि मां। यौम तबियज़्ज़ु वजूहूं व तस्वद्दु वजूह, क़ुरान थो चवे केतिरा चहिरा कारा हूंदा, केतिरा चहिरा सुफ़ेद हूंदा। फ़अम्मल लज़ीना अस्वद्दत वजूहुहुम, उहे माण्हू जिन जा चहिरा कारा हूंदा उन्हनि खे छा चयो वेंदो, अकफ़रतुम बाद ईमानिकुम, तव्हां ईमान आणण खां पोइ बि कुफ़्र कयो, ईमान आणण खां पोइ इनकार कयो आहे। असां कलमो पढ़ियोसीं, निमाज़ कोन पढ़ीसीं, असां तौहीद जो एतिराफ़ कयो, ला इलाहा इल्लल्लाह मञे पोइ अल्लाह खां सवाइ हर कंहिं खां घुरियोसीं। असां कलमो पढ़ी करे ज़कात जो इनकार कयोसीं, असां कलमो पढ़ी करे हज जो इनकार कयो। केतिरा मुस्लमान आहिनि दुनिया जे अंदरि अल्लाह जे दीन खे हक़ सम्झी करे इनकार कंदा, उन जे बावजूदि इनकार आहे। वअम्मल लज़ीना बियज़्ज़त वजूहुहुम फहुम फी रहमतिल्लाह, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन क़यामत जे ॾियारे जिन माण्हुनि जा चहिरा सुफ़ेद हूंदा उहे अल्लाह जे ख़ासि रहमत में हूंदा, अल्लाह जे रहमत में हूंदा ऐं हमेशह अल्लाह ताला जे रहमत में ई रहंदा, अल्लाह ताला जे हमेशह रहमत में ई रहंदा। अल्लाह जा बानो मुस्लमान भाइरो, अॼु तव्हां सां सोचूं त असां उन ॾींहं जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे। उहो क़यामत जो ॾींहुं हूंदो, चंद गुनाह इंसान खे इंतिहाई ज़लील रुसवा करण वारा हूंदा, जिन में बुनियादी गुनाह पहिरियों कहिड़ो आहे, शिरक आहे। सही बुखारी जी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े मुशरिक खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं आंदो वेंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो बाना ॾे ख़बर, जेकॾहिं अॼु पूरी दुनिया जा ख़ज़ाना तो वटि हुजनि, अॼु दुनिया केतिरी आहे, केतिरा मुल्क आहिनि, उन्हनि जूं केतिरियूं मिल्कियतूं आहिनि, पूरी दुनिया जा ख़ज़ाना तो हिकिड़े वटि हुजनि त छा जहन्नम जी बाहि जेका ॾिसी पियो, उन जहन्नम जे बाहि खां बचण जे लाइ उहे सभु ख़ज़ाना तूं मूंखे ॾेई छॾी हा? चवंदो इलाहुल आलमीन ॾेई छॾिया। अल्लाह त क़ुरान में दुनिया में बि चयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिन क़ब्ल अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअ।
अहिड़े ॾींहं जे अचण खां पहिरीं अल्लाह जे राह में ख़र्च करियो। दुनिया में ख़र्च करण लाइ फर्ज़ी ज़कात ॾियण लाइ बि तयारु कोन आहियूं। मुशरिक चवंदो हा मुंहिंजा मालिक अॼु पूरी दुनिया हुजे मूं वटि, आऊं ॾंड जुर्माने में ॾेई पंहिंजो पाण खे जहन्नम जे बाहि खां आजो करियां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो मुंहिंजा बाना, दुनिया में मूं तोखां इन खां नंढो मुतालबो कयो हो त तूं मूं अल्लाह जे ज़ात सां शिरक कोन कंदे। जॾहिं तुंहिंजे रूह खे पैदा कयुमि, मूं अकेले अल्लाह जे इबादत जो वाइदो वरितुमि, पोइ तोखे दुनिया में मोकिलियमि। इहो हिकिड़ो नंढड़ो मुतालबो हो त तूं दुनिया में पंहिंजो पाण खे शिरक खां बचाई। हा अॼु पूरी दुनिया किथां ईंदी तो वटि जो तूं ॾेई पंहिंजो पाण खे जहन्नम खां आजो कंदे? इहो थी कोन थो सघे। अंदाज़ो लॻायो त मुशरिक जी क़यामत जे ॾींहुं छा कैफ़ियत हूंदी, छा कैफ़ियत हूंदी। अॼु दुनिया में जिन जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन्हे, उन्हनि साॻियुनि जे बारे में क़यामत ॾींहुं चवंदो रब्बना, असांजा रब इन्हनि असांखे गुमराह कयो आहे, इन्हनि खे वठी अच त पेरनि सां हिननि खे लताड़ियूं, पेरनि सां लताड़ियूं हिननि खे, जिन जे आसिरे ते असीं दुनिया में वेठा हुआसीं। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम फरमायो इस्तबर्र अल्लज़ीन तुबिउ मिनल्लज़ीन तबउ वरअबुल अज़ाब वतक़त्तअत बिहिमुल असबाब। जॾहिं दुनिया में जेके जंहिंजे पोयां लॻा हूंदा आख़िरत जे हिसाब खां बचण जे लाइ, आख़िरत जूं जेको आहे सो कामयाबियूं हासिल करण जे लाइ, उहे जॾहिं पंहिंजे मुर्शिदनि खे क़यामत जे ॾींहुं ॾिसंदा तॾहिं चवंदा असीं हिननि खां बेज़ार आहियूं, हिननि त असांखे गुमराह कयो दुनिया। व्याजखोर इंसान, नबी अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो व्याजखोर जॾहिं मैदान माशर में उथंदो अल्लाह जे बारगाह में, अल्लाहु अकबर, ईअं महसूसु थींदो जहिड़ो जिन लॻल हुजेसि। जीअं दुनिया में ॾिसंदा आहियो न, कंहिंखे जिन लॻंदो आहे, पोइ गशी अची वेंदी आहे, तड़पंदो पियो आहे, उनखे कंहिं शइ जो ख़्यालु कोन हूंदो आहे, कॾहिं कॾहिं पंहिंजे जिस्म जा उज़वाई टुटी वेंदा आहिनि, रत पियो वेंदो आहे, कपिड़ो लही वेंदो आहे, कंहिं शइ जो ख़्यालु कोन हूंदो आहे, छो त जिन लॻल अथसि। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो क़यामत जे ॾींहुं व्याजखोर मैदान माशर में ईअं तड़पंदा। अॼु तव्हां असां ॾिसूं, असांजूं यूरियाऊं भाण बनियूं सभु व्याज ते, हिकिड़ी बनी वरितीसूं, ॿी बनीअ ते लोन खयोसीं, वरी टी बनी वञी वरितीसूं। इन्हनि ज़मीननि खे छा कंदो जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं ईअं इंसानु तड़पे मैदान माशर में? ज़कात न ॾियण वारा, अल्लाह जे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलख़ुसूस असांजे मुस्लमान माइरूं भेनरूं, अल्लाहु अकबर, छा कैफ़ियत हूंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हिकिड़ी औरत आई, नंढड़ी छोकिरी खे सोन जा कंगण पाता पिया हुआ। हज़रत आयशा माउ खां पुछियो हिननि कंगणनि जी ज़कात ॾिए थी? चई आउं ज़कात कोन थी ॾियां। चई छा तूं हुन ॻाल्हि खे पसंदि करीं थी त इन्हनि कंगणनि जे बदिले तो माउ खे क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे बाहि जा कंगण पाराया वञनि। अॼु केरु अंगारो बाहि जो हथ में खणे, इहा दुनिया जी बाहि आख़िरत जे बाहि खां 70 हिसा घटि गरम आहे। पर क़यामत जे ॾींहुं ज़कात जिन ज़ेवरनि ते न ॾिनी वई, उन्हनि ज़ेवरनि जी इहा कैफ़ियत हूंदी। सोन चांदी, क़ुरान थो चवे यौम युहमा अलैहा फी नारे जहन्नम, क़यामत जे ॾींहुं उन साॻी सोन ऐं चांदी खे गरम करे जहन्नम जे बाहि में उन जूं शीखूं गरम करे फतुकवा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, इंसान जूं पेशानियूं, पासा, पुठियूं उन्हनि खे ॾंभियो वेंदो ऐं चयो वेंदो हाज़ा मा कनस्तुम, हीउ तव्हां वारो ख़ज़ानो आहे। दुनिया में सारे रखंदा हुआ, ॻणे रखंदा हुआ, खुटी न वञे, का कमी न वञे अची वञे, बैंक अकाउंट में थोरो लास न अची वञे, इन जे करे अल्लाह जे रस्ते में कुझु बि न आहे ॾियणो। हाज़ा मा कनस्तुम लिअनफुसिकुम, हीउ तव्हां वारो ख़ज़ानो आहे। जानवर हूंदा उहे उन मालिक खे बि क़यामत जे ॾींहुं लताड़ींदा। जेके दुनिया में ढगियूं बकरियूं जानवर मालिक जॾहिं आवाज़ ॾे मालिक जे पोयां वञनि, अल्लाहु अकबर, दुनिया जे अंदरि को जानवर मालिक ते हमिलो कंदो आहे, इहे ढगियूं उन जानवर खां मालिक खे बचाईंदियूं आहिनि। क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो हुकुम हूंदो इन मालिक खे ई लताड़ियो, मैदान महशर में उनखे सुम्हारे उन्हनि सभिनी जानवरनि खे उन मथां गुज़ारियो वेंदो ऐं उहे गुज़रंदा वेंदा। नबी साईं फरमायो जॾहिं आख़िरी जानवर गुज़री वेंदो तॾहिं पहिरीं खे हुकुम ॾींदो त तूं वापसि मोटी अचु, सभु वरी वापसि अचो, वरी हिनखे लताड़ियो। क़यामत जो ॾींहुं 50,000 सालनि जो हूंदो, जेसि ताईं हिन जो हिसाब थी जहन्नम जे हवाले न थींदो तेसि ताईं इन सां इहा कैफ़ियत पई हलंदी। बेनिमाज़ियुनि जी अजीब कैफ़ियत हूंदी, रियाकारी करण वारा बेनिमाज़ी मैदान माशर में जॾहिं हिकु टाइम ते पूरी मख़लूक अल्लाह खे सजदो कंदी तॾहिं हीअ अल्लाह खे सजदो बि कोन करे सघंदा। सही मुस्लिम जी हदीस जा अल्फाज़ आहिनि, पोइ शर्म विचां ज़मीन ते किरण जी कोशिशि कंदा। सॼी मख़लूक अल्लाह जी ज़मीन ते पई आहे, अल्लाह खे सजदो करे पई, असीं बि किरी पऊं, पोइ बि पेशानी भर ज़मीन ते कोन किरी सघंदा, कियाड़ी भर पोइ ते वञी किरंदा। अल्लाहु अकबर, इहा कंहिंजी कैफ़ियत हूंदी
उन्हनि निमाज़ियुनि जी जेके रिया ख़ातिर निमाज़ूं पढ़ंदा, ॾेखा ख़ातिर, जेके पढ़नि ई कोन, उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी? मुस्लमानो, उन क़यामत जे ॾींहं खां असांखे डिॼणो आहे, उन क़यामत जे ॾींहं जे लाइ असांखे तयारी करणी आहे। उहा तयारी कहिड़ी आहे त सभ खां पहिरीं अक़ीदे खे सुधारियूं, शिरक खां पंहिंजो पाण खे बचायूं, पोइ जेके फ़राइज़ आहिनि उन्हनि जी पाबंदी करियूं, ऐं फ़राइज़ खां पोइ नवाफ़िल जी बि पाबंदी करियूं, छो त नफ़िलनि सां क़यामत जे ॾींहुं फ़र्ज़नि जी कमी पूरी थींदी। जेकॾहिं फ़र्ज़नि में थोरी घणी कमी कोताही थी वई, अलाह ताला फ़रमाईंदो हल लहू मिन ततवुइन, बाने जा के नफ़िल आहिनि उहे खणी अचो, उन्हनि सां हिन जा फ़र्ज़ पूरा करियो। इहा नफ़िली इबादत अलाह ताला असां ते रखी आहे, इहा बि अलाह जी असांजे तरफ़ां अलाह ताला जी असां ते भलाई आहे, ख़ैर खाई आहे। अलाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहं खां जेको आहे सो डिॼण जी अलाह असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, दुनिया में रही करे आख़िरत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।